जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ख़बर हिन प्रकार आहे त श्री महेंद्र डोडवानी जन पूज्य सिंधी पंचायत राजकिशोर नगर जे निर्विरोध अध्यक्ष चुनिया विया। पूज्य सिंधी पंचायत राजकिशोर नगर जी आम बैठक विकास कुकरेजा जे निवास स्थान ते रखी वई, जंहिंमें उपस्थित सभिनीनि सदस्यनि सर्वसम्मतीअ सां निर्विरोध पंचायत जा अध्यक्ष पद हेतु श्री महेंद्र डोडवानी जी खे चुनियो। सभिनीनि सदस्यनि नए अध्यक्ष खे गुलनि जी माला पाराए वाधायूं ॾिननि ऐं नए अध्यक्ष चयो त कार्यकारिणी जी घोषणा 1 सप्ताह जे अंदरि कई वेंदी। तव्हां सभिनी जे सहयोग सां पंचायत खे सुचारू रूप सां हलायो वेंदो। तव्हां सभिनी जे सहयोग सां पंचायत जो विकास भी कयो वेंदो। तव्हां जे सहयोग सां जल्द ई कोशिश कई वेंदी त पंचायत जो पंहिंजो भवन ठहे। तव्हां जे मार्गदर्शन में सभई कार्य कया वेंदा। आभार व्यक्त विकास कुकरेजा पवन वाधवानी कयो। हिन अवसर ते पंचायत जा सदस्य उपस्थित हुआ। प्रमुख आहिनि निहाल सिंह तलरेजा, पवन वाधवानी, सच्चानंद मंगलानी, हरीश कलवानी, भरत गंगवानी, अजय पोपटानी, कन्हैया लाल कुकरेजा, मनोहर लाल मोटवानी, राहुल शिवदासानी, आकाश तेजवानी। उपरोक्त जानकारी पंचायत जे पूर्व अध्यक्ष सच्चानंद मंगलानी द्वारा ॾिनी वई। ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।